पनुआकिल लग कुछ ॾींहं अॻु बाइजी थाणे जे अध ॻोठ हुसैन कलवड़ वासी गुलाम नबी कलवड़ जेको पनुआकिल जे भर पासे खां गुज़िरियल ॾींहं खां गुम उहो हिन महिल ताईं वारसनि खे हथ न अची सघियो आहे। जंहिं सबबु घर में रोड राड़ो मथियल आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पनुआकिल लग ॻोठ हुसैन कलवड़ जे रहवासी बैजी थाणे जे हद मां कुझु ॾींहं अॻु मुबैना तौर ते गुम अगवा थियल गुलाम नबी कलवड़ जो हिन महिल ताईं हफ़्तो गुज़रण जे बावजूदि वारसनि खे पतो पइजी न सघियो आहे। ऐं गुलाम नबी कलवड़ जे गुम ऐं अगवा बाबति कलवड़ कबीले में सख़्तु बेचैनी पैदा थियल आहे। उन हवाले सां मुगवी जे कुझु वारसनि गुलाम नबी कलवड़ जे अगवा जी तस्दीक कंदे चयो त हुन जी लोकेशन गौसपुर जे कच्चे में मिली आहे, जंहिंमें असांखे यकीन थियो आहे त गुलाम नबी कलवड़ खे अगवा कयो आहे। होॾां राब्तो करण ते बैजी पुलिस ॿुधायो त गुलाम नबी जा वारस हाणे थाणे ते आया आहिनि। पुलिस उन हवाले सां जांच करे पई त गुलाम नबी कलवड़ अगवा थी वियो आहे या केॾां घुमण वियल आहे। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची